बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, असांजो नंढड़ो भाउ आहे, मुंहिंजे प्यारे महबूब भाउ डॉक्टर टीलाराम जो नंढड़ो भाउ आहे भागचंद। छा ॿुधाईंदे भागचंद, स्कूल में पढ़ी पियो, काई क्लास में पढ़ींदो तूं? पंज। छा ॿुधाईंदे यार असांखे? सिंधी जे बारे में पोइट्री ॿुधाई, उन खां पहिरीं पंहिंजो इंट्रोडक्शन करा। जी। My name is Bhagchand and my father name is Photo and my caste name is Veer. My center of black teacher and my center teacher name is Ramesh and Sir Prakash. Wow. With my heart. So thank you. Now I tell my poetry about sin. वाह अंदरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, कॾहिं को बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं। वाह अंदरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, कॾहिं को बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं। असां राति हूंदे में कई खेत खेड़िया, समंड मां सिपन मां मोती बि मिड़िया, समंड मां सिपन मां मोती बि मिड़िया। वणनि जूं झली के लामू लड़ियासीं ऐं रस्तनि तां रोला करो न रहियासीं। गुनाहनि जे कसदनि तां नेकी कमाए ऐं कुलनि जे तकागनि खे हैरान कयोसीं। घणो वक़्तु मस्जिद में सरम खे पूॼे ऐं मंदर में सजदनि जी आदत ॾेसी। असांखे न सूफ़ी के तुंहिंजा खपनि था, असांखे न सूफ़ी के तुंहिंजा खपनि था। असां पाण सूफ़ी जा सरदार आहियूं, वसीफ़नि जा वीचार असां वटि न आहिनि, असां पाण पहुता सरकार आहियूं। वाह असां का ॿियाही कॾहिं कान कई आहे, असां का ॿियाही कॾहिं कान कई आहे। कलंदर थियण जो कोई शौक़ु कोन्हे, जेको आहे सो आहे सिंध जो कलंदर। असां का ॿियाही कॾहिं कान कई आहे, कलंदर थियण जो कोई शौक़ु कोन्हे। जे आया अॻियां बसि उन्ही खे मञूं था, उन्ही खां मथे ॿियो कोई किरार कोन्हे। असां सां हलण थो घुरे जे हलियो, असां सां हलण थो घुरे जे हलियो। असां लामकान जा मुसाफ़िर के आहियूं, ही तस्वीर जा मिड़िया असां वटि मटाइण फ़रीबन सिवा कान बहाना रखनि था। हक़ीक़त में हज़रत असांजा उहे आहिनि, ना की उगाड़नि कराइनि कुटो जे। असीं कीअं ॼाणूं हज़रत हुई, असीं कीअं ॼाणूं हज़रत हुई चाहे हज़रतनि खां पोइ मुसरत हुई चाहे। असां लाइ मौसम में वट बि न आहे, असां लाइ मौसम में वट बि न आहे। मौसम मंशे मटको ई न आहे, मेखाई में मखमूर मुर्को ई मुर्को विखेरे विखेरे असां बसि था। भरे ॾे थो पहला असांखे तो साकी, असांखे प्यारनि में मदहोश आहियूं। गुलाबनि में आहिनि ठिकाणा असांजा, गुलाबनि में आहिनि ठिकाणा असांजा। असां कॾहिं बि पोइट्री न आहियूं, दुरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, कॾहिं कोई बि मंज़िल मुड़िया कोन। जी ए सिंध। वाह वाह ज़बरदस्त दोस्तों, इहो भागचंद असांजो इंतिहाई प्यारो भाउ। सच पुछो त एॾो VIP सिंध ते जेका असां पोइट्री ॿुधाई। भागचंद भाउ, भला असांजो जेको चैनल वफ़ा सुमरो लावती उहो तव्हां ॾिसंदा आहियो शौक़ु खां? जी हाँ। अच्छा, मूंखे फॉलो कंदा आहियो? जी महिरबानी दोस्तों, इहो मुंहिंजो नंढड़ो फॉलोअर आहे, वॾी ख़ुशी थी। धन्यवाद। ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लावती, साथी दोस्त भागचंद भाई, महिरबानी।